सिंध की वैधानियत खिलाफ हर साजिश जो भरपूर जवाब ॾियण लाइ 17 नवंबर ते कराची में पैगाम सिंध मार्च जे कामयाबी लाइ मली ज़िले में जस्कम तरफ़ां मुहिम हलंदड़ आहे। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी, सीनियर वाइस चेयरमैन अमजद खान वाइसर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम, कल्चर सेक्रेटरी ॾाढो अतहर सुमरो ऐं इलाही बख्श बिकक करमरी, ज़मीर हाजानो सां गॾु इब्राहिम हैदरी मारवी ॻोठ, जोगी मोर, गुलशन वकार समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। खिज़रा पंप इब्राहिम हैदरी ते पहुचण ते जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। मथस गुलनि जी वर्खा ऐं अजरक ओढाया विया। मारवी ॻोठ, जोगी मोर, गुलशन वकार में जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी मुख़्तलिफ़ कार्नर गजाणनि ऐं जलसनि खे ख़िताब कंदे चयो त अचो त सिंध अमर जी सलामती ऐं बका लाइ मुतहद थी मुसलसल जिदोजहद हलाए सिंध दुश्मन धुरिन जूं साज़िशूं नाकाम कयूं। हुन वधीक चयो त चांडका मेडिकल कॉलेज जी न्याणी निमिरता जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे जीअं अहिड़ो वाक़ियो वरी कंहिं ॿी खे करण जी जुरत न थिए। उन मौक़े ते अमजद खान वैसर, दीदार शाम ऐं ॾाढो अतहर सुमरो ॻाल्हाईंदे चयो त कराची सिंध जो तारीख़ी तख़्तगाह आहे। कराची खे अलॻि करण जूं कंदड़ सिंध अमर सां नमक हरामी करे आखिन। सिंध अहिड़नि माण्हुनि खे बर्दाश्त न कंदी। हुननि वधीक चयो त पैगाम सिंध मार्च तारीख़ जो सॾु आहे, जॾहिं त उन मौक़े ते जसाफ अॻवान, यावर मैसर, आमिर मैसर ऐं ॿिया अॻवाननि समेत हज़ारे माण्हू मौजूदु हुआ।